मां जी हंज ॿार जी पहिरीं दर्सगाह आहे त तरबियतगाह बि इहा उहा दर्सगाह आहे जितां जी तालीम दिल ऐं दिमाग़ ते पत्थर जे नक्श खां बि वधीक देर पा थिए थी ऐं सॼी उमिरि नथी विसरे। हिकु हाउस वाइफ जो चवणु हो त अॼु जी औरत खे पंहिंजे हक़नि बाबति मुकमल ॼाण आहे। जॾहिं त हिकु औरत ज़िंदगी जा ॿिया कमकार जिते करे थी उते ई मथनि थींदड़ तशदुद बाबति खेसि पंहिंजे मुड़ुस खां पुछाणो करणु घुर्जे त हू अहिड़ो ज़ुल्म मथसि छो करे रहियो आहे। तशद्दुद का, तालीम का, अब तो टीवी ने, मीडिया ने इतना ज्यादा हर औरत को, भले वो गांव की रहने वाली हो या वो बस्ती की रहने वाली हो, जब इनको ये पता है कि जी ये गाना बहुत अच्छा है, इसका म्यूजिक बहुत अच्छा है, तो क्या उन लोगों को अपने हकूक मनवाने की बात करने के टाइम कुछ नहीं होता? अगर एक आदमी एक औरत पे तशद्दुद कर रहा है, पहले उसको आप पूछे भाई तुम मुझे क्यों मार रहे हो। मेरी फैमिली में जॉब का कोई रुझान नहीं था माशाल्लाह। हमारी फैमिली में मेरी खालाओं की और मेरी फुफ्फी वगैरह की, हम सब तकरीबन मिला के हम लोग को कोई 12-13 लड़कियां थी। मगर क्योंकि हम लोग बेसिकली मेरे वालिद तो जिम्मेदार थे, तो वो कहते थे कि तालीम होने का ये मतलब नहीं है कि आप घर से बाहर निकलो। अब वो तालीम लेके आप अपने बच्चों को अच्छे मैनर्स सिखा सकते हैं, अपने बच्चों को अदाब सिखा सकते हैं, अपने बच्चों को टाइम का वैल्यू सिखा सकते हैं। हर औरत अगर बेटा घर से बाहर निकल के जाए तो एक घर ही आपकी वो जन्नत है जिसका सबसे पहले दुरुस्त होना बहुत लाजिम। वो मर्द का मुकाबला कभी करने की कोशिश मत करें, क्योंकि अगर खुदा ने मर्द को 2 कदम औरत से आगे करा है, वो हमेशा आपकी जिंदगी में उसको आप आगे रखें, क्योंकि मर्द के बगैर औरत जो है वो बेकार है। ये जो आजकल की हमारी लड़कियां कहती हैं हम ये कर सकती हैं, हम वो आप किस तरह हर चीज कर सकती हैं? आप मर्द का मुकाबला उस वक्त करेंगी जब आपके दिल में एक ओबीडियंस होगा और आप में एक उसकी रिस्पेक्ट होगी। अगर आपके दिल में ओबीडियंस है, रिस्पेक्ट है, आपको nobody can ever touch you and nobody can even disgrace you and nobody will let you down. You have to be proud to be a woman and feminine. आप ये मत करें कि मर्द गाड़ी चला रहा है मुझे जरूर चाहिए। अगर आप गाड़ी नहीं भी चलाएंगे तो आप क्या डिग्रेड हो जाएंगी? अगर आपका बेटा घर में, आप उसके साथ बैठ के शान से जाइए कि मेरा बेटा गाड़ी चला रहा है। औरत की इज्जत है, ड्राइवर की सीट मत ले, पीछे बैठे, कि जब आप गाड़ी से उतरे लोग आपको इज्जत की निगाह से देखें। घर खां सवाइ ज़िंदगी जे हर शोबे में पाण मनराइण बावजूद अॼु जी औरत पंहिंजे हक़नि जे लिहाज़ खां केतिरी आज़ाद, पंहिंजे हक़नि बाबति केतिरी ॼाण रखे थी, इन्हनि हक़नि जे हुसूल में कहिड़ियूं ॾुखियाइयूं ॾिसे थी। अॼोको ॾींहुं इन्हनि सवालनि जो जवाब ॻोल्हण में मदद ॾिए थो। तेज़ीअ सां बदिलजंदड़ दुनिया जे हालतुनि में मीडिया जो किरदारु इंतहाई अहमियत इख़्तियार करे चुको आहे। मीडिया जी दुनिया सां वास्तो रखंदड़ औरतूं जिन लाइ सम्झियो वञे थो त पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारण जी सलाहियत रखनि थियूं। सीनियर फनकारा रिहाना अख्तर ड्रामनि जी दुनिया में 30 सालनि खां पंहिंजे फन जा जौहर ॾेखारे रही आहे। संदसि चवणु हो त औरत चाहे घर में रहे या ॿाहिरि कमु करे, पर खेसि तॾहिं बि जेको मक़ाम ऐं इज़त मुआशरे में मिलणु घुर्जे उहा अॼु ताईं न मिली सघी आहे। मां जॾहिं आई हुअसि शुरू में मां रेडियो ते आई हुअसि त असां कुझु ई छोकिरियूं हूंदियूं हुयूं या कुझु ख़वातीन हुयूं। ऐं जीअं रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते हुअसि त आपा रुबीना कुरैशी हूंदी हुई, ॻाईंदी हुई, या मूंसां गॾु सीमा पंवर हूंदी हुई ऐं 2 टे ॿियूं बि हुयूं ख़वातीन, पर मूंखे एतिरो यादि कोन्हे को। पोइ पर असां जेके 2 टे ख़वातीन बि हूंदियूं हुयूंसीं त असांखे ॾाढी सिक्योरिटी हूंदी हुई, छो त उन ज़माने में न औरतूं ऐं छोकिरियूं ॿाहिरि एतिरो निकिरंदियूं कोन हुयूं ऐं किथे जॉब में बि न हूंदियूं हुयूं। पर हाणे त ॾिसो दुनिया एतिरी वसी थी वई आहे, ज़रूरतूं एतिरियूं वधी वियूं आहिनि, महांगाई एतिरी थी वई आहे त मुंहिंजे ख़्याल में त हाणे त औरत खे 4 दीवारी में रखणु या उनजे मथां का पाबंदी रखणु त बिल्कुलु ई बेवकूफ़ी हूंदी। एतिराज़ करण वारा जेके हूंदा आहिनि न उहे पंहिंजा हूंदा आहिनि, परावा कोन हूंदा आहिनि। परावा त ॾिसी तव्हांखे ख़ुशि थींदा आहिनि, तव्हांजी छोकिरियूं पढ़नि थियूं या हुननि खे सुठी जॉब थी मिले या मीडिया में थियूं अचनि, कंहिं बि फील्ड में वञे औरत त धारिया जेके आहिनि से ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि, पर पंहिंजा जेके आहिनि से जालिस था थियनि। बसि इन जे करे उहे ॻाल्हियूं कनि था ऐं परेशानियुनि जा जेके आहिनि रस्ता था खोलीनि। औरत जे हवाले सां औरत जो ॾींहुं त मल्हायो वञे थो, पर वेचारी औरत वरी बि मजबूर आहे। ॾिसो न, औरत एॾी स्ट्रगल करे थी, अॻिते अचण जी कोशिशि करे थी,
पर जेको असांजो माहौल आहे, जेको असांजो माशरो आहे, सोसाइटी, उहो त मर्दनि जो ई डोमिनेट आहे न। हाणे तव्हां असांजी बेनज़ीर भुट्टो खे ई ॾिसो, हा, हुन औरतुनि जे लाइ केतिरो कुझु कयो, पोइ वीचारीअ जाम शहादत क़बूल कयो न। पोइ बसि छा कयूं, औरतुनि जो ॾींहुं तो मल्हाइजे थो, पर वीचारी आहे त औरत वीचारी आहे। हाणे औरत घर खां ॿाहिरि त निकिती आहे, पर हू वीचारी पंहिंजे घर जी ज़िमेदारियुनि खां त नथी इनकार करे सघे न, उनखे उहे बि पूरियूं करणियूं आहिनि। ठीकु आहे, मर्द इजाज़त ॾिए थो, हुन सां कोऑपरेट करे थो, पर मर्द आहे, उनखे थोरी का कसर घटि थी वई हली न त फौरन ई धमकी मिलंदी त बची ठीकु आहे, तूं कमु वमु छॾे ॾे, घर खे ॾिस, घर में ही थी वियो, घर में हू थी वियो, तूं कोन हुईं, घर में घर हीअं थी वियो हलियो, ऊंधो थी वियो हलियो, उनखे टाइम ते मानी न मिली, या का ॿियो को प्रॉब्लम थी वियो, का शइ ॻोल्ही, का शइ कान मिली, ज़ाल घर में कान्हे का, उहो सॼो जेको बि नज़लो आहे उहो वञी औरत जे मथां कयो। हिन चमकंदड़ दुनिया जे बारे में जिते सीनियर फनकारा पंहिंजे टैलेंट खे उजागर कयो आहे, उते ई नौजवान नस्ल बि पुठिते नाहे। ड्रामनि में कमु कंदड़ आरफा मीर जो चवणु हो त खेसि मीडिया में कमु कंदे 5 साल थी चुका आहिनि। संदसि चवणु हो त हू शौक़ ख़ातिर मीडिया जी फील्ड में आई, छाकाणि त हू स्कूल ऐं कॉलेज लाइफ में तमामु घणी एक्टिव रही चुकी आहे। मां नंढपिण खां ई जेको आहे ॾाढी एक्टिव आहियां, पंहिंजी स्कूल लाइफ खां वठी पोइ वरी जॾहिं कॉलेज लाइफ में ॾाढी एक्टिव रही आहियां। जेके बि टॉबलर्स वग़ैरह थींदा हुआ त टीचर्स इहे चवंदा त आरफा में एबिलिटी आहे, त हू जेको मतिलबु कुझु बि असां जेके आहिनि प्रोग्राम्स वग़ैरह आरफा करे सघे थी। फैमिली मूंखे सपोर्ट कयो, इन करे पोइ वरी जॾहिं असांजी सिंधी चैनल केठिन जॾहिं ॾिठोसीं असांखे भाई असांजे हिकिड़ो सिंधी चैनल आहे पंहिंजो, त उन ते अञा असांजी जेको आहे हिमत अञा वधी, त पोइ ईअं शौक़ु पैदा थी वियो टीवी ते अचण जो। ज़रूरी न आहे त मीडिया ख़राबु आहे, तव्हां ॾिसो जिते बि वेंदव न तव्हांखे माहौल इंसान पाण ठाहींदो आहे, पंहिंजे मथां डिपेंड कंदो आहे त तव्हां साम्हूं वारे सां कीअं था हलो, ॿाहिरि कीअं था उथो, कीअं था वेहो, सॼो तव्हां ते डिपेंड कंदो आहे। ज़रूरी न आहे त जंहिं शोबे में असां वञूं था उहो ख़राबु आहे, जिते असां ॿुधो आहे उहो ख़राबु आहे। तव्हांखे पाण ते ट्रस्ट आहे, तव्हांखे पाण ते यकीन आहे त का शइ ग़लति न आहे, जेकॾहिं तव्हां सही आहियो। इकरा गुल जो चवणु आहे त हू जॾहिं 9th क्लास में हुई त खेसि ड्रामनि में कमु करण जो शौक़ु जाॻियो ऐं संदसि शौक़ खे घर वारनि तमामु घणो सपोर्ट कयो। मीडिया में कमु कंदड़ औरत बोल्ड ज़रूर हुजे थी, पर खेसि ख़राबु न सम्झियो वञे, छाकाणि त हर शोबे में सुठा ऐं ख़राबु माण्हू हुजनि था। मूंखे त माशाल्लाह 6 साल थिया आहिनि, अॼु ताईं मां जंहिं बि शूट ते वई आहियां, असांजो जेको माहौल हूंदो आहे ईअं लॻंदो आहे जैसे असां मतिलबु सभु फैमिली मेंबर्स आहियूं, छोकिरा हूंदा आहिनि, छोकिरियूं हूंदा आहिनि, असां ईअं मतिलबु जुली मिली वेंदा आहियूं, पाण में ईअं लॻंदो जो त बसि असांजे कज़न्स आहिनि या छा। हा, ॿियो कोई ॾिसंदो आहे, असां जीअं ॻाल्हाईंदा आहियूं, फ्री हूंदा आहियूं पाण में, त उहो फील ईअं कोन त भई इलाही इहे त इलाही फ्री आहिनि, हिननि जो मतिलबु अफेयर ई हूंदो। त माशाल्लाह सां हर का छोकिरी अॼु मतिलबु अॼुकल्ह एॾी तेज़ थी वई आहे, हर कंहिंखे पंहिंजी ख़बर आहे त भई मां हीउ कमु कयां थी त हिन में मूंखे मतिलबु त नुक़सानु केतिरो आहे या छा, त हर कंहिंजो पंहिंजी नेचर आहे। ऐं इहा इंसान खे नंढे हूंदे खां हिकु हूंदी आहे नेचर, जेको जंहिं तरबियत हूंदी आहे, जीअं चवंदा आहिनि न त फैमिली बैकग्राउंड जेको हूंदो आहे उहो इलाही सपोर्ट कंदो आहे। अगरि तव्हांजी फैमिली मदर तव्हांखे सुठी तरबियत थी ॾिए त तव्हां हमेशह मतिलबु सुठो ई कंदा। इहो ई मैसेज हूंदो मुंहिंजो लेडीज़ खे स्पेशली, त तव्हां पंहिंजे पाण खे बोल्ड रखो, तव्हां ईअं न कयो जो ॿिए कंहिंजे साम्हूं तव्हांखे डिग्रेड थियणो पए या कंहिंखे मिसयूज़ करणु ॾियो, ईअं कॾहिं बि न तव्हां करणु ॾियो। तव्हां पंहिंजो सेंस रखो, हर कंहिंखे सुञाणण जी रखो त भई हिन जेको बि आहे मतिलबु अॻिलो जेको बि मुंहिंजो आहे त उहो केतिरे पाणी में आहे। जे तव्हां उनखे सम्झी वठंदा न त तव्हांखे कॾहिं बि ज़िंदगी में धोखो न मिलंदो। किरण अब्बासी हिन चमकंदड़ फील्ड जे बारे में चवे थी त खेसि नंढपिण खां ई टीवी में कमु करण जो शौक़ु हो ऐं हू भारतीय अदाकारा माधुरी दीक्षित जी फैन रही आहे। तव्हां कंहिंखे डिग्रेड न कयो, अगरि असांजे अंदरि टैलेंट आहे त तव्हां हुनखे हिकिड़ो चांस ज़रूरु ॾियो, उहो पाण ई तव्हांखे पंहिंजो टैलेंट शो कराईंदो। त मां काफ़ी मतिलबु अहिड़ा 2 साल खनि मां काफ़ी स्ट्रगल कयो, हुन खां पोइ अलाह जो शुक्र आहे अॼु मां सेटल आहियां। मां इहो ई चवंदसि त तव्हांजा अगरि पेरेंट्स तव्हां सां गॾु आहिनि न त पोइ वट एवर कुझु बि जेको बि जंहिंखे चवणो आहे चवे। ज़िंदगी जे कहिड़े बि शोबे सां वास्तो रखंदड़ हर औरत हिकु ख़ूबसूरत अहसास आहे, जंहिंखे महसूस करणु उनखे सम्झणु ज़रूरी आहे। औरत पंहिंजे अनेक रूपनि रंगनि में हिकु उभरंदड़ सिज, हिकु खिलंदड़ गुल जियां आहे, जंहिंखे अगरि सम्झियो न वञे त हू मुरझाए सघे थी।